मॉडल कोर्ट ठट्टो एंड फर्स्ट एडिशनल सेशन जज असलम शेख की अदालत सिजावल में 2 महीना अॻु मेमण पेट्रोल पंप ते मुबैना क़त्ल थियल पंप मैनेजर नौजवान सिद्दीक़ रसूल शेख जे क़त्ल जे केस में गिरफ़्तार नामज़द 2 जवाबदारनि जी ज़मानत जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। एडिशनल सेशन जज मूजिब ठट्टो जी अदालत में पेट्रोल पंप मुलाज़िम मक़तूल नौजवान सिद्दीक़ रसूल शेख जे क़त्ल केस जी ॿुधणी थी। अदालत केस में नामज़द 2 जवाबदारनि जानी कुंभार ऐं पुनल ख़ासकेली जी ज़मानत जी ॾिनल दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत हुकुमनामो जारी कंदे चयो आहे त जवाबदार बदस्तूर पुलिस जी तहवील में रहंदा। मलीर में M9 सुपर हाईवे नादरन बाईपास नासिर ॻोठ वेझो झंग मां अणॼातल नौजवान जो तशद्दुद थियल ऐं कपड़नि खां आजो लाश हथ आयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर आज़ाद ख़ासकेली मूजिब इतला ते पुलिस ऐं रज़ाकारनि पहुची लाश थाणे मुंतक़िल करायो, जितां कानूनी कार्रवाई खां पोइ शहीद अब्बासी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। आख़िरी इतला ताईं लाश जी सुञाणप न थी सघी। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जी उमिरि 18 साल लॻी रही आहे। मक़तूल नौजवान सां बदफ़ेली करे तशद्दुद बाद क़त्ल करे उछलायो वियो आहे। कराची में रत जो वेरी बणिजी वियो। लासी ॻोठ में पहर बिरादरी जे 2 धुरियुनि में हलंदड़ पुराणे तकरार तां भाइटनि चाचे मथां कातिलाणो हमिलो कयो, जेको मौजज़ाणे तौर ते महफ़ूज़ रहियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासकेली मूजिब फायरिंग सबबि इलाइक़े में ॾहका पखिड़िजी वियो। इतला मिलंदे ई हद जी पुलिस पहुची वई। कराची जे इलाइक़े लासी ॻोठ में पहर बिरादरी जे 2 धुरियुनि में हलंदड़ पुराणे तकरार तां भाइटनि सॻे चाचे मथां कातिलाणो हमिलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिं सबबि वली मोहम्मद पहर मौजज़ाणे तौर ते महफ़ूज़ रहियो। उन हवाले सां मुतासिर वली मोहम्मद पहर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त संदसि न्याणी भाइटीअ खे ॾिनल हुई, जेको घर खे बाहि लॻण दौरान शहीद थी वियो हुयो, जंहिंजो कूड़ो केस असां मथां दाख़िल करे मूं समेत मुंहिंजे 2 पुटनि खे पिणु गिरफ़्तार करायो वियो, जेके हिन महिल ताईं बि बेगुनाह जेल में सज़ा काटे रहिया आहिनि। हुननि चयो आहे त पुलिस जवाबदार धुर ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। इंसाफ़ कयो वञे। सिंध में हारियुनि जे हक़नि में 1 यूनिट ख़िलाफ़ जदोजहद जे अहम किरदार बाबाए सिंध हैदर बख्श जतोईअ जी 121 सालगिरह तक़रीब सिंध हारी कमेटीअ जे ऑफिस हैदराबाद में मुनक़िद करे सालगिरह जो केक काटियो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लग़ारी मूजिब सालगिरह तक़रीब में सिंध हारी कमेटीअ जे सरबराह कामरेड अकबर जतोई, मोहसिन जोयो, प्यार अली जतोई, MS बुरगड़ी, अनवर इनकलाबी, नून हबीब जतोई, दीदार शाम ऐं ॿियनि बि शिरकत कई। सालगिरह तक़रीब खे ख़िताब कंदे सिंध हारी कमेटीअ जे सरबराह कामरेड अकबर जतोई चयो आहे त सिंध ऐं वफ़ाक़ जे नाअहलीअ सबबि ताज़े ॿोॾि सिंध खे ॿोड़े तबाह करे छॾियो आहे। सिंध जे कुदरती पाणीअ जे वहिकरनि ते कब्ज़नि ऐं सिंध हुकूमत जे नाक़स कमनि सबबि सिंध ॿुॾी वई, करोड़े माण्हू बेघर हुया। हुननि मुतालबो कयो आहे त ॿोॾि मुतासिरनि जी फ़ौरी बहाली न कई वई त बिलावल हाउस साम्हूं धरणो हंयो वेंदो। ॾोकरी भरिसां UC जे मुख़्तलिफ़ ॻोठनि काराणी, वहणी, पीर बख्श पिरोही ऐं ॿियनि ॻोठनि मां बरसाति जो पाणी निकाल न थी सघियो। 500 खां मथे घर अञा बरसाति जे पाणीअ हेठां आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद क़ासिम बुघे मूजिब केतिरा ई मुतासिर ॻोठाणा खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार थी बंदनि ते वेठल आहिनि। जॾहिं त बरसाति खे बंदि थींदे 1.5 महीनो थी वियो आहे, पर बरसाति जो पाणी अञा ताईं निकाल न थी सघियो आहे। होॾां मुतासिर ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हुननि वटि खाद ख़ुराक बि ख़तमु थी वई आहे। नोटिस वठी पाणी निकाल कराए वाहर कई वञे। सखर में सहाफ़ीअ जे घर ते हथियारबंदनि जो हमिलो, फायरिंग, तशद्दुद करे संदसि सौट खे ज़ख़्मी कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गफ़ूर शेख मूजिब सखर में सीनियर सहाफ़ी ऐं निजी अख़बार जे न्यूज़ एडिटर मोहम्मद नवाज़ जमाली एयरपोर्ट थाणे जी हद बचल शाह मयाणी में मस्जिद मां निमाज़ पढ़ी वञी रहियो हुयो त हथियारबंदनि हमिलो करे ॾिनो ऐं फायरिंग कई वई। फायरिंग सबबि हू मौजज़ाणे तौर ते महफ़ूज़ रहियो, जॾहिं त संदसि सौट कादिर बख्श जमाली सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मुतासिर धुर पारां सखर जे एयरपोर्ट थाणे ते जवाबदारनि अब्दुल समद जमाली, निसार अहमद जमाली, रिज़वान अहमद जमाली, असदुल्ला जमाली ऐं इनाम जमाली ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल कराई वई आहे। कुबो सईद ख़ान में मलेरिया ऐं गेस्टो ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक हिकु ॿाड़ी मलेरिया सबबि ज़िंदगी जी चंग हाराए वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर माशूक मक्सी मूजिब ॻोठ संजर ख़ान जमाली जे रहवासियुनि 4 वरियनि जी सुगरा धीअ मुख़्तियार अली खोसो दिमाग़ी मलेरिया सबबि फ़ौत थी वई। सुॼाणंदड़नि सिहत जे वज़ीर ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त कुबे तालके में तिबी कैंपूं लॻाए ॿोॾि मुतासिरनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। कश्मीर भरिसां ॻोठ बाहू ख़ान लाशारे जे रहवासी मुग़वी नौजवान जी बाज़ियाबी लाइ पाक किताब हथनि में खणी एहतजाज कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर गुल सुमरो नौजवान नजमुद्दीन लाशारीअ खे कंदकोट थाणे जी हद मां 4 ॾींहं अॻु अग़वा कयो वियो हुयो, पर हिन महिल ताईं कश्मीर ज़िले जी पुलिस मुग़वीअ खे बाज़ियाब न कराए सघी आहे।
वारसनि तरफ़ां हथनि में क़ुर पाक खणी मुग़वीअ जी बाज़ियाबीअ लाइ एहतजाज जी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुग़वीअ जे वारसनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नौजवान जी बाज़ियाबीअ लाइ अगवाकारनि 30 लख रुपया भुंग ॾियण जो मुतालबो कयो आहे। ग़रीब आहियूं, भुंग भरे नथा सघूं, पुलिस खेसि बाज़ियाब कराए। थाणा बोलाखान जे इलाइक़े जे कोहिस्तान में अताई डॉक्टरनि इंसाननि जी ज़िंदगियुनि सां खेॾणु बंदि न कयो। मुबैना ग़लति इंजेक्शन लॻण सबबि सिरी शहर वासी वीरोमल भंगीअ जी टंग ख़राब थी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर राशिद नवाज़ मूजिबि 40 वरनि जे वीरोमल भंगीअ खे अताई डॉक्टर बुखार थियण सबबि ग़लति इंजेक्शन लॻाए छॾी, जंहिं सबबि संदसि टंग ख़राब थी वई। वीरोमल ॿुधायो आहे त कुझु ॾींहं पहिरीं थोरो बुखार महसूसु थियो। अताई डॉक्टर खां इलाज करायो, जंहिं जी इंजेक्शन खां पोइ टंग ख़राब थी वई आहे। मिसकीन आहियां, मदद कई वञे। पब्लिक हेल्थ खाते थरपारकर में RO प्लांट में मुलाज़िमनि जे पघारुनि ऐं मेंटेनेंस जी मद में थियल मेगा करप्शन ख़िलाफ़ एंटी करप्शन कराची में दरख़्वास्त दाख़िल कई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर इरफान बजीर मूजिबि एंटी करप्शन डिप्टी डायरेक्टर मीरपुर ख़ास खां थरपारकर में RO प्लांट में थियल मेगा करप्शन जी रिपोर्ट तलब करे वरिती। कमेटी 7 ॾींहनि अंदरि पब्लिक हेल्थ खाते जे ऑफिसरनि ऐं कंपनियुनि खे रिकॉर्ड समेत तलब करे वरितो। यादि रहे त शहरी इरफान वल्द नवाज़ जी दरख़्वास्त ते एंटी करप्शन कराची, पब्लिक हेल्थ, थरपारकर ऐं कंपनियुनि ख़िलाफ़ एक्शन वरितो वियो आहे। जुडो में गुज़िरियल ॾींहुं गैस्ट्रो सबबि फ़ौत थियल ॿोॾ मुतासिर औरत बख़्तावर मल्लाह जे तॾे ते केर बि लड़ी नाहे आयो। फ़ौत थी वियल औरत जो मुड़ुसु बाबू मल्लाह बि सख़्तु बीमार हुजण सबबि खट ते पियल आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर केसर राजा राजपूत मूजिबि ॻोठ फ़तह ख़ान पिताफ़ी वटि मेन मिठी मीरपुर ख़ासि रोड ते आरज़ी अझा ठाहे वेठल मल्लाह बिरादरी जे 35 घरनि जी सरकारी तौर अञा ताईं का बि वाहर न कई वई आहे। मल्लाह बिरादरी जे औरतुनि मर्दनि वरी अंग में गॾिजी वाहर न थियण ख़िलाफ़ एहतजाज जी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुतासिरनि ऐं अवामी तहरीक अॻवान अयाज़ कोसो, सिकंदर मल्लाह, मोहम्मद हनीफ़, मसमात सियाणी ऐं ॿियनि चयो आहे त असां 2 महीननि खां रोड ते खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। अञा ताईं सरकारी तौर ते असांजी हिक बि ख़ानदान खे तंबू न मिलियो आहे। नोटिस वठी असांजी वाहर करे मदद कई वञे।